अस्सलाम वालेकुम दोस्तों। वाई ऐं काफ़ी में फ़र्क़ु। काफ़ी पहिरियां सिखूं पढ़ूं था त काफ़ी छा आहे। काफ़ी अरबी ॿोली जे लफ़्ज़ कफ़ी मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे पूरो हुजणु। इहो हिकु क़दीम सिन्फ़ आहे। 10 सदी हिजरी में बि हिन जी मौजूदगी साबित आहे। काफ़ी जी हैयत, काफ़ी जी मादी जेको आहे इश्तिक़ाक़ पाण पढ़ी आया आहियूं। काफ़ी जो जेको मादी इश्तिक़ाक़ आहे उहो कफ़ू आहे, जंहिंजी माना साहमी जा ॿई पड़ बराबरि। इस्तिलाही माना कीअं थींदसि त इस्तिलाही माना यानी नज़म में उहा नज़म जंहिंमें हर मौज़ू जूं हरकात सकनात वज़न हिकु जेतिरो ऐं हम वज़न हुजे, यानी वज़न वग़ैरह हर लाइन जो हिकु जेतिरो हुजे। काफ़ी जा मौज़ू कहिड़ा थींदा आहिनि, जीअं त काफ़ी हिकु देसी शाइरी जी सिन्फ़ आहे, इन करे हिन जा मौज़ू बि देस जे लिहाज़ खां हूंदा, यानी रस्म रवाज, इश्क मोहब्बत, सदा इल्तिजा, विछोड़े जो वरलाप ऐं दर्द जूं दाहूं वग़ैरह। काफ़ी जो मौजिद बुर्गुज़ीदा ख़ानदान मां शेख लाड सिंधी, ठीकु आहे, शेख लाड सिंधी काफ़ी जो मौजिद लिखियो वञे थो। हीउ शहर पाठ शरीफ़ जो हुयो। उन खां पोइ त घणनि ई कमु कयो, जंहिंमें शाह नसीर, सचल सरमस्त, बेदल फ़क़ीर ऐं मिस्री शाह वग़ैरह आहिनि। बेदल जी काफ़ी जो नमूनो पेश कयूं था हिते। जोई आहियां सोई आहियां भूल न को भायां, वेस लबेस दीन कुफ़र जा केई लाहियां केई पायां, मोमल वारे वेस वज़न में घोट हज़ारे घायां, हर मज़हर में कान बहाने बेदल नाव सॾायां। हाणे पाण पढ़ूं था वाई छा आहे। वाई प्राकृत जे वाया ऐं संस्कृत जी वार्ता मां जुड़ी ॿिन्ही जी माना आहे ॻाल्हि। ठीकु आहे, इहा प्राकृत जी वाया ऐं संस्कृत जे वार्ता मां निकितल आहे। ॿिन्ही जी माना ॿिन्ही जी माना साॻी आहे, ॻाल्हि। काफ़ी इल्म उरूज़ियत जे लिखी वेंदी आहे ऐं वाई छंद विद्याम सिंधी क़ाइदो। हाणे इल्म उरूज़ियत अरबी आहे, फ़ारसी आहे ऐं छंद विद्याम सिंधी क़ाइदो आहे। त माना काफ़ी अरबी फ़ारसी जो नमूनो अख़्तियार कंदी आहे क़ाइदो, ऐं वाई सिंधी क़ाइदो अख़्तियार कंदी आहे। वाई जो मौजूद शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सरकार आहे। वाई जी हैयत, वाई जा बंद घणो करे हिकु मिसरे ते मुश्तमिल थियनि था। शाह अब्दुल लतीफ़ ऐं शाह इनायत वाईअ में ॾेढ मिसरे में वाई खे ॾेढ मिसरे में बि इस्तेमालु कयो आहे, माना ॾेढ मिसरे जी वाई बि हिननि ॾिनी आहे। थल खां पोइ जेका बि सिट अचे थी, उन खां पोइ वारी आयल अधु सिट सॼी वाईअ में वरजायल हूंदी आहे। माना जेका पहिरीं लाइन आहे, उन पहिरीं लाइन में जेका वरी ॿी अधु लाइन हूंदी आहे, उहा हर हर वरजाई वेंदी आहे। कीअं, मिसाल, आओ बारो चल अच, पुनल जाम प्रच, मूं विछोड़ो थो मारे, कोलन कूड़ी आहियां साहिब वणे सच, पसंदि जंहिं पुनारी, मूं वटि विछोड़ो थो मारे, मूं विछोड़ो थो मारे सॉरी मोट विछोड़ो थो मारे। हाणे इहो मोट विछोड़ो थो मारे ॿिन्ही लाइनुनि में यूज़ थियल आहे। त वाई जो मिसाल इहो ई हुयो त वाई इहा ई आहे त इहा हर हर अधु लाइन पई सॼी उन में इस्तेमालु थींदी आहे। सो वाई ऐं काफ़ी जो फ़र्क़ु इहो ई हुयो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। पोइ जहिड़े बि क़िस्म जा तव्हांखे मिसाल अची वञनि पेपर में, सुभाणे का नज़म अची वञे ऐं पुछिजे त वाई आहे या काफ़ी आहे, त तव्हां आसानी सां सम्झी सघंदव त छा आहे।